कसम खणी छॾियो आहे। हाणे जीअंदुसि बि हिन क़ौम लाइ ऐं मरंदुसि बि हिन क़ौम लाइ। हर रात मुंहिंजे लाइ क़यामत जी रात गुज़री आहे। असांजो दुश्मन तो कमज़ोर दुश्मन न आहे। जे करे अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, अवां जे लाइ हिकिड़ो बहितरीनु सोप सीरियल दोलाब। जी हाँ, जंहिंजो टीज़र अवां ॾिसी चुका आहियो। हाणे हिन मां अवां अंदाज़ो लॻायो कि हीउ ड्रामो, हीउ सोप सीरियल केतिरी सुठी ऐं भली हूंदी। मां त चाहियां थो सिंध टीवीअ ते हीउ बहितरीनु सीरियल साबित थींदी, जंहिंजा डायरेक्टर आहिनि फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहब ऐं जंहिंजा राइटर आहिनि नूर ज़ोर साहब। बहितरीनु मञायल राइटर जंहिं खोड़ सारियूं सोप सीरियल ॾिनियूं आहिनि, पर हीअ जेका सोप सीरियल आहे तमामु ॾाढी भली आहे। ऐं असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में फ़नकारनि जेको बहितरीनु समाज ठाहियलु आहे, परे परे जा फ़नकार अदाकार हिते पहुतल आहिनि। ऐं हर जॻह हर शहर में ॾिसूं था, घोटकी हुजे, खानपुर हुजे, मिरपुर माथेलो हुजे, ओबाड़ो ॾहरकी हुजनि, हर शहर में अव्हां खे सिंध जा बहितरीनु अदाकार मिलंदा जेके हिते रिकॉर्डिंग हले पई। इन जो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थी चुको आहे, जिन जो टीज़र तयारु थी वियो दोस्तनि ते तव्हां पहुचायो आहे। ऐं हींअर जेको ॿियो स्पेल शुरू थी चुको आहे, जेको अनक़रीब अव्हां खे असां प्रोमो सां गॾु अव्हां खे हिन जेको आहे पूरो ड्रामो बि शेयर कंदासीं। सिंध टीवी ते अव्हां ॾिसंदा। बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु उन में अदाकार, बहितरीनु कास्टिंग आहे, जंहिंमें असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी जो हिकिड़ो मायानाज़ बहितरीनु फ़ख़्रु घोटकी खे जंहिंखे चवंदा आहियूं मोहतरम उमेद अली कलवर साहब। जी हा, उमेद अली कलवर साहब, सैयद निसार शाह, आज़म मेंगल, एजाज़ मला, जावेद अबड़ो ऐं अख्तर अली खोखर ऐं अहिड़ा ॿिया खोड़ सारा हिन में जेका फ़नकार आहिनि। ऐं मां अव्हां खे ॿुधाईंदो हलां त हीउ तमामु बहितरीनु सीरियल आहे ऐं ॾिसंदड़ वटि आहे। मां त तव्हां दोस्तनि खे चवां थो पियो, अगरि हीअ तव्हां सीरियल ॾिठी हूंदी, ॿियनि सीरियलनि खां ई हटके आहे ऐं हिन जी जेको स्क्रिप्ट आहे ॿियनि सीरियलनि खां मुख़्तलिफ़ आहे। हिन स्क्रिप्ट जेको तयारु कयो आहे, हिन में तमामु ॾाढो जेको आहे हिन में इस्लाह बि आहे ऐं सीक्वेंस आहे। हीउ पूरो ड्रामो अव्हां सीक्वेंस सां ॾिसंदो, किथे बि सीक्वेंस टुटंदो न। ऐं जीअं असांजे डायरेक्टर ज़हर ज़िंदगी सोप सीरियल जो निभाउ कयो, मां उमेदु कयां थो त हीअ सीरियल बि अव्हां खे ॾाढी पसंदि ईंदी ऐं भली सीरियल आहे। त मां उमेदु कयां थो अव्हां दोस्तनि जे लाइ अव्हां खे इंतज़ार जी घड़ियूं ख़तमु थियण वारियूं अनक़रीब अव्हां खे हीअ ड्रामो ॾिसण में ईंदो, जंहिंजो नालो आहे तुलाब। सोप सीरियल बहितरीनु तुलाब ऐं अव्हां ॾिसण न विसारींदा। अनक़रीब जल्दी अचण वारो आहे, इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं अव्हां ताईं ज़रूरु मां पहुचाईंदुसि ऐं अव्हां ॾिसंदव हिन ड्रामे खे। ऐं अगरि ॾिसी करे पोइ कमेंट कयो ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब बि कयो, लाइक कयो ऐं कमेंट ज़रूरु कयो, त मां अव्हां जे कमेंट जो इंतज़ारु कंदुसि। दोस्तों, अगरि मुंहिंजो वीडियो अव्हां खे पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे बि लाइक कयो। तो अचण वारे वीडियो ते मूं ना चीज़ काज़ी अब्दुल सत्तार करींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।